अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह वमन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान नबिय्युम मिन बअदी लकान उमर सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदन दावत तबलीग शुरू कई तो ईद रिसालत जो पैगाम पहुँचायो 39 मर्द मुसलमान थिया 11 औरतूं ऐं जेके भी मुसलमान थिया उहे सब गरीब मिस्कीन गुलाम ऐं नौकर। एक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो अकेला में वेही करे सोचो मक्के में जेके वॾा वॾा सरदार पहलवान होशियार माण्हू हुया साईं जन उन्हनि ॾे नज़र फेराई। सोचे सोचे पोइ साईं जन हिकिड़े पहलवान जो इंतिखाब कयो। फरमायूं अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम या अल्लाह तो नबूवत जो बार मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कुल्हे ते रखियो आहे। पूरी दुनिया जे इंसानियत ताईं क़यामत जे दीवार ताईं तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचाइणो आहे। ऐं मुंहिंजा परवरदिगार जन्मा मोहम्मद ते ईमान आंदो आहे कलमो पढ़ियो आहे उहे त सभु ग़रीब मिस्कीन गुलाम ऐं नौकर वॾा वॾा सरदार खान बहादुर होशियार ऐं पहलवान त सभु काफ़रनि जी सिफ़ में बीठा। अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम या अल्लाह जेकर तुझी मर्ज़ी आहे इस्लाम जो बोल बाला थे मुसलमानन के गलबो मिले ऐं क़यामत ताईं न ज़मीन ते तुझो नालो ज़िंदा हुजे। मुझो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थे त पोइ उमर के मुसलमान बस या अल्लाह मूंखे उमर दे। ऐं नबी साईं ज़िंदगी में अल्लाह सां बांगल कया। हिकिड़ो अंगल नबी साईं इहो कयो या अल्लाह मुंहिंजो क़िबलो बैतुल्लाह बना। छो त पहिरीं नबी साईं बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा।
अल्लाह से फरमायो कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। बेउसी पारो सूरत बकरा। रब फरमायो मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजे दिल खे जाती पाए करे ॾिठो आहे। सोना तूं रात ॾींहं दुआऊं पियो थो घुरीं त कॾहिं तूं मुंहिंजो क़िबलो बैतुल्लाह थिए। हर वक्त में तुझी नजर आसमान दी आ त कंहिं वक्त रब जे तरफों आर्डर थे त मां बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज पढ़ां। रब फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजे दिल जी आ पुराणी उमेद पूरी थी वई। तुंहिंजो यो अंगल क़बूल पइजी वियो। तुझी दुआ सतन आसमानन के चीरे करे मां खुदा जी दरबार में पहुंची वई। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। महबूबा अॼु मां रब तोखे हुकुम थो कयां त पंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे करे नमाज़ पढ़। जेको क़िबलो तोखे पसंद हो क़िबलो मां खुदा खे भी पसंद। वहैसु मा कुन्तुम फवल्लू वुजूहकुम शत्रा। मुंहिंजा महबूब तुंहिंजो क़िबलो भी बैतुल्लाह ऐं क़यामत ताईं तुंहिंजे नाले वठण वारनि मुसलमाननि जो क़िबलो भी बैतुल्लाह। जिथे भी तुंहिंजा उम्मती हुजनि उन्हनि खे हुकुम कर त बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि। बियो अंकल नबी साईं इहो कयो अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम। या अल्लाह जेकर तुझी मर्जी आ इस्लाम जो बोल बाला थे मुसलमानन के गलबो मिले ऐं क़यामत ताईं इन ज़मीन ते मुंहिंजो नालो ज़िंदा हुजे। मुंहिंजो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थे त पोइ उमर बिन ख़त्ताब खे मुसलमान। रब फरमायो मुंहिंजा महबूब इहा भी तुझी दुआ कबूल आ। ऐं यादि रखो पीर ॻोठ जा मुसलमानो जीअं बैतुल्लाह जो फ़ाइदो क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा खे मिले पियो ईअं इस्लाम उमर जो फ़ाइदो भी क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा खे मिलंदो रहंदो। साईं जन दुआ घुरी जुमे जी रात। हज़रत उमर साईं जी उन वक्त में उम्र 27 साल। फू जवानी। हज़रत उमर साईं पंहिंजी ज़ुबानी पंहिंजी कहानी बयान थो करे त मां मुसलमान कीअं थियुसि। फरमाए तो मां घर वेठो हुयुसि सोचां पियो त आख़िर जहिड़ो केसि ताईं हलंदो। ॿाहिरि ॿाहिरनि जा दुश्मन औलाद पीउ माउ जो दुश्मन सौट मासा त मारो टप फाट सभु हिक ॿिए जे मथां कात कुआड़ा खई वेठा आहिनि। जहिड़ो ख़त्म त कोन थो थिए रहंदो ॾींहों ॾींहुं जहिड़ो वधे पियो। हज़रत उमर फरमातो मां सोचे सोचे इन मंज़िल ते पहुतुसि त असुल जहिड़े जो मुंड मोहम्मद मुस्तफ़ा आहे। मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो त जहिड़ो ख़त्म कोन थींदो जहिड़ो वधंदो रहंदो। जेकॾहिं जहिड़े खे ख़त्म करिणो आहे मके में अमन अमान क़ाइमु करिणो आहे त पोइ मुसलमाननि जे क़ाइद मोहम्मद मुस्तफ़ा खे मैदान तो हटाइणो पवंदो। फरमाए तो मां तलवार खयमि घोड़े ते सवार थियुसि दिल में फैसलो कयमि त बस अॼु मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो। अॼु हिकु हिकाणी करणी परवाह रब तुंहिंजी कुदरत जा अजीब फैसला। ओॾो शैतान रात ॾींहुं अल्लाह जी इबादत पियो करे। ज़मीन ते गिराट जेतिरी भी जाइ ख़ाली न हुई जिथे बेईमान सजदो न कयो हुजे। पर अल्लाह के शैतान जो न रुकू पियो वणे न सजदो पियो वणे।
शैतान जी काई इबादत रब के वणे कान पई जो त रब जे इल्म में हुयो त ही हरामी थी बाबा रब के खबर हुई है इन जे करे शैतान जी काई इबादत रब के वणे कान पई पहिरों हजरत उमर हथ में तलवार खणी करे निकतो आ तमाम मुसलमानन जी कायद मोहम्मद मुस्तफा के कत्ल करा तो वञा पर अल्लाह के हजरत उमर जो यो हलन भी वणे पयो अल्लाह की हजरत उमर जी या अदा भी वणे पई जो रब जे इल्म में हुयो त उमर मुझे सोने मोहम्मद जो गुलाम थी हजरत उमर फरमाए तो मां अचा पयो रस्ते में हिकिड़ो मुसलमान मिली हो बनी ज़ोरा कबीले जो मूंखे जो कावड़ में ॾिठई तलवार म्यान मां निकतल हुई या जड़े जी निशानी हजरत उमर के जी उमर खैर था केॾां पियो वञी त उमर कावड़ ऐं गुस्से में चयो अना अक़तुलु मुहम्मदा मां वञा थो मुसलमानन जी कायद मोहम्मद मुस्तफा की कत्ल करण जी ला अॼु मां फैसलो कयो आहे त मक्के में या उमर हूंदो या मुहम्मद हूंदो उन्हें साहब ही फरमायो उमर चरियो त कोन थियो आहे तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबलो करे सघीं उमर उते पुलिस ऐं फौज जो पारो कोने को वल्लाहु यासिमुक मिनन नास असांजे सोने मोहम्मद जी हिफ़ाज़त करण वारो रब पाण तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबलो करे सघीं असां मरी विया हाँ साईं नबी जा साहब असां जड़ा थोड़ा याद कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ जलसन में पूजियूं ॾींदा हूं नारा हणंदा हूं पर जन महिल वक़्तु ईंदो आहे त इस्लाम ख़ातिर क़ुरान जे कानून ख़ातिर किताब ते ठप्पो बि न हणी सघंदा असां बेज़मीर आहियूं असांखे 500 रुपया मिलंदा नी त पीर ॻोठ जे चौक में बीह करे उलमा खे गारियूं ॾींदासीं राशन जो कट्टो जेकर असांखे मिलंदो त चौक में बीह करे साहबा खे ॻाल्हाईंदासीं ही बेज़मीर आहे वो नबी जा साहबी इन जे करे अल्लाह से फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलह 28 सिपारो सूरत मुजादिला रब फरमायो जड़ा वफादार साथी मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा के मिला अड़ा वफादार साथी के भी न मिला एड़ा वफादार होया कुरान तो फमा वलौ कानू आबाहुम अबू अम्मा कुर्बान कयो औ अबनाहुम पंजा बच्चा कुर्बान कयो औ इखवानहुम पंजा भाई भेनरूं कुर्बान कयो औ अशीरतहुम पंजा मिट माइट कुर्बान कयो पंजू ज़ालूं पंजू घर वारियूं कुर्बान कयो उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे साहबा जे दिलनि खे मांजी हणी करे उन्हनि जे दिलनि ते ईमान जा ठप्पा हणी छॾियमि उलाइक हिज़्बुल्लाह शागिर्द त मोहम्मद मुस्तफा जा पर कुरान तो फरमाया फौज अल्लाह जी पाकिस्तान जे फौज के जेकॾहिं केरु ॻाल्हाए चवंदा इहो मुल्क जो गद्दार आहे त जेको नबी जे साहबा नबी जे शागिर्दन ऐं मुरीदन रब जे फौज के ॻाल्हाए उहो 1000 दफ़ा वधीक मुल्क जो गद्दार
उन्हें साहबी फरमायो उमर तू केर थींदो आहे जो तू असांजे नबी जो मुक़ाबिलो करे पर मुंह मां त जान छॾा सब चो सुभान अल्लाह। हज़रत उमर कावड़ ऐं गुस्से में चई सबात छा तू बि साबी सबात नबी साईं जे ज़माने में जेको मुसलमान थींदो हो मुशरिकीन मक्का उनखे साबी चवंदा हुआ। जिया जो के दौर में को शिरक ऐं बिदत खां बेज़ार थी तौहीद तो क़बूल करे त माण्हू चवंदा ही वहाबी आहे। नबी साईं जे ज़माने में मुवहिद के साबी चवंदा हुआ। अजो के दौर में मुवहिद के नबी साईं जे सच्चे गुलाम के दुनिया वहाबी पई चवे। हज़रत उमर फरमायो सबात छा तू भी साबी थियो आ छा तो उन्हें साहबी फरमायो मां साबी थिया या न थिया इन में तुझो छा वने वडी गाल त हीअ थी वई आहे जो तुंहिंजी भेण ऐं उन जो मुग़्ज़ ॿई साबी थी विया आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी विया। पर पंहिंजे घर जो त फ़िक्र कर तुंहिंजी भेण फातिमा बिनत ख़त्ताब ऐं तुंहिंजो भेणी हो सईद बिन ज़ईद उहे ॿई साबी थी विया नबी साईं जा ग़ुलाम थी विया ऐं ही हलियो आहे नबी साईं सां विढ़ंदे। हज़रत उमर फरमायो मुंहिंजे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई। दिल में सोचुम सच तो चवे पहले अपने घर की तो फिक्र करे। असांखे भी पहिरियों पंहिंजे घर जो फिक्र करो। असांजो पंहिंजो घर हूंदो लॻो पियो आहे ॿियनि जे घर जो फिक्र। मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा पहिरें नंबर ते इस्लामी निज़ाम पंहिंजे घर ते नाफ़िज़ कयो। घर खां अॻु में वजूद ते बाबा मथे खां वठी पेरनि ताईं ही जेको असांजो वजूद आहे इन ते तव्हांजी हुकूमत आहे। हाली पाकिस्तान खे छॾियूं था जेसिताईं पाकिस्तान में असांजी हुकूमत अचे इन वजूद ते असांजी हुकूमत आहे या न। ही 5 फुटनि वारो वजूद हाली इन ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कयो। अखियुनि ते तुंहिंजी हुकूमत आहे पंहिंजे अखियुनि खे जो कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम पंहिंजे अखियुनि ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ करे पंहिंजे अखियुनि खे जो ख़बरदार तोखे न्याणी खां सवा अम्मा खां सवा भेण खां सवा बाटी भाणेजी खां सवा मासी पुफी खां सवा कंहिंजे बि निहार कोन आहे। कन्ननि ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर पंहिंजे कन्ननि खे जो ख़बरदार तोखे मौसीकी ॿुधणी न आहे राग ॿुधणो न आहे गिला तोखे ॿुधणी न आहे। तुंहिंजे कन ते आवाज़ हुजे त अल्लाह जे क़ुरान जो हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान जो हुजे। चङी ॻाल्हि ॿुध ख़राब ॻाल्हि न ॿुध। ज़ुबान ते तुंहिंजी हुकूमत आहे पंहिंजे ज़ुबान ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर पंहिंजे ज़ुबान खे जो ख़बरदार तोखे कूड़ ॻाल्हाइणो न आहे गिला न आहे करणी गारियूं तोखे ॾियणियूं न आहिनि। तुंहिंजे ज़ुबान ते हुजे त अल्लाह जो क़ुरान हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जो फ़रमान हुजे ज़िक्र हुजे दुरूद हुजे चङी ॻाल्हि हुजे। पंहिंजे पेरनि ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर पंहिंजे पेरनि खे जो ख़बरदार तुंहिंजा कदम जुआ खाने ॾे न वञनि शराब खाने ॾे न वञनि मेले मलाखड़े ॾे न वञनि बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्राम जे लाइ तुंहिंजो कदम न वधे चोरी जे लाइ धाड़े जे लाइ कंहिंखे हीज़ाइण जे लाइ तुंहिंजो कदम न वधे तुंहिंजो कदम हुजे त मस्जिद ॾे हुजे मदरसे ॾे हुजे दीन जे कम में अल्लाह जे रस्ते में तुंहिंजा कदम हुजनि। पंहिंजे नफ़्स ते तुंहिंजी हुकूमत आहे पंहिंजे नफ़्स खे जो ख़बरदार या ॾाढी नबी साईं जी सुन्नत आहे ॾाढी रख मथे ते पटको पा हाली पंहिंजे वजूद ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कयो।
पोइ वरी घरवारी ते हुकूमत आहे या न? चो भला चुप आयो, तव्हां भली न मञो पर क़ुरान तव्हां खे हाकिम बनायो आहे। अल्लाह से फरमायो अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, रब फरमायो मर्द औरतुन ते हाकिम आहिनि। या अल्लाह असांजो पढ़ियल लिखियल औरतूं एतिराज़ थियूं कनि त जहिड़ियूं अखियूं मर्दनि खे तहिड़ियूं अखियूं असांखे, जेका दिलि सीने में मर्दनि खे उहा असांजी दिलि सीने में असांखे। या अल्लाह तो मर्दनि खे असांजे मथां हाकिम छो बनायो आहे? अल्लाह साईं फरमायो बिमा फज़्ज़लल्लाहु बाज़हुम अला बाज़, रब फरमा मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां मर्दनि खे औरतुनि ते फज़ीलत ॾेई छॾी आहे। दुनिया जी कंहिं पढ़ियल लिखियल औरत खे एतिराज़ करण जो कोई हक़ न आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां मर्दनि खे औरतुनि ते हाकिम बनाए छॾियो। इहो रब जो हाकिमाना जवाब, फरमा मुंहिंजी मर्ज़ी। अॻिते वरी रब हकीमाना जवाब ॾिनो वबिमा अल्फकू, रब फरमा तो मर्द औरतुनि ते हाकिम इन जे करे आहिनि छो त कमाइनि मर्द था, ख़र्च मर्द था कनि। घर खे हलाइण वारा मर्द, बिजली जा बिल, गैस जा बिल ॾियण वारा मर्द, राशन वठण वारा मर्द, लटा कपिड़ा वठण वारा मर्द, दवा दरमल जो इंतजाम करण वारा मर्द। क़ुरान तो फरमाता जे करे मर्द औरतुनि ते हाकिम आहिनि। हाणे सॼो कमु जेकॾहिं औरत करे, लाबारो बि माई करे, गाह बि माई करे, चूंडा बि माई करे, बुआ जी भरी गाह जी भरी बि माई खणी अचे, ॾांदनि में हिन खे मल बि माई ॾे, कुतर भी माई करे, मानी भी माई बजाए, लटा भी माई धोए। ई मर्द सॼो ॾींहुं पीर ॻोठ ते होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं पियो थो ॾिसे, पोइ इहो मोटका खाईंदो या न खाईंदो? क़ुरान तो फरमा वबिमा अनफकू, मर्द औरतुनि ते हाकिमनि छो त कमाइनि मर्द था, ख़र्च मर्द था कनि। हाणे माईअ खे जो हर महीने 12,000 बेनज़ीर जा पैसा मिलनि, 3 महीननि खां पोइ 70,000 मिलनि, पोइ इन माईअ ते मर्द जी हलंदी? ये हुकूमत जी साज़िश आहे। हुकूमत मर्दनि खे मायुनि जे हथां मार खाराइण थी चाहे, न त भला इन्हनि मायुनि जो को त मर्द हूंदो, को भाउ, को भाटियो, को चाचो, को मामो, कंहिं ते त इतमाद हूंदनि। न हुकूमत चई थी त तव्हां पाण अचो। हाणे हर 3 महीने माईअ खे 70,000 मिलंदा, ॿार जेके पढ़नि था उन्हनि जा पैसा जुदा, उहे बि माईअ खे मिलंदा, मर्द खे न मिलंदा। पोइ या माई मुड़ुस जो चयो छो वठंदी, चवंदी मूं वटि पंहिंजा पैसा आहिनि, तुंहिंजी मूंखे ज़रूरत ई कान्हे। जेकर चाहियो था त असांजी हुकूमत औरतुनि ते हले त पोइ ख़र्च पका तव्हां बर्दाश्त कयो, पैसा तव्हां वठो, घर खे पाण हलायो, सौदो सामान पाण वठी अचो। फस्सालिहातु कानितातुन हाफिज़ातुन लिलग़ैब बिमा हफ़िज़ल्लाह। कुरान तो फरमा सालिह औरतूं, नेकोकार औरतूं उहे आहिनि जेके घर में वेही करे मुड़ुस जे माल जी हिफ़ाज़त कनि। घर में जेको भी माल आहे, मेंह बकरी हुजे, रिढ हुजे, लटो कपिड़ो हुजे, अन्न हुजे, अटो हुजे, राशन हुजे, इहो सॼो घरवारी वटि मुड़ुस जी अमानत आहे। तव्हांखे औरत मथे खां वठी पेरनि ताईं इहा बि मुड़ुस जी अमानत आहे। जंहिं अखि सां मुड़ुस खे ॾिसे थी,
जेकर इन साॻी अखि सां ॿिए कंहिं गैर मर्द खे ॾिठई या मुड़ुस सां ख़यानत पई करे, ये ज़ुबान भी मुड़ुस जी अमानत अथसि, जहाँ प्यार ऐं मुहबत सां मुड़ुस सां ॻाल्हाए थी, जेकर इन साॻे प्यार ऐं मुहबत सां कंहिं गैर मर्द सां ॻाल्हाई या मुड़ुस जी ख़यानत पई करे। मथे खां वठी पेरनि ताईं औरत जो जेको वजूद आहे इहो बि मुड़ुस जो आहे। इन औरत वटि अमानत आहे, इन वजूद में बि पंहिंजे मुड़ुस सां ख़यानत न करे। हतां औरत खे शरन इजाज़त न आहे जो लटनि जो वॻो पियो हुजेसि घर में मुड़ुस जो ऐं मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर पंहिंजे भाइरनि खे ॾेई छॾे, इहा इजाज़त न। पंहिंजे से जो पुत्र ठेगीअ में वठी आयो, पेटीअ में रखियईं, मुड़ुस सखर वियो, माई वरी पंहिंजे भाउ खे ॾेई छॾियो, पंहिंजे पीउ खे ॾेई छॾियो, बाबा तोखे ज़रूरत आहे, इहा ख़यानत थी। मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर हिनखे इजाज़त न आहे जो लटा कपिड़ा पंहिंजे ॿारनि खे वञी ॾिए, पंहिंजे पीउ खे ॾिए। मुड़ुस लटनि जो वॻो वठी आयुसि त हिन वरी इजाज़त खां बग़ैर पंहिंजी माउ खे ॾेई छॾियो। मुड़ुस खां पुछे औरत घर जी हाकिमानी आहे, मुड़ुस खे चवे त लटा कपिड़ा भी हिते तोखे आना, राशन भी हिते तोखे ॾियणो आहे, दवा दरमल जा पैसा भी तोखे ॾियणा, घर जी हाकिमानी आहे। घर में औरत वेही करे पंहिंजा बच्चा तैयार करे उन्हनि जी तरबियत करे। अम्मा फातिमा भी औरत हुई है न। सोनो हसन ऐं हुसैन फरमाइनि था असां अक्सर क़ुरान मजीद पंहिंजे अम्मा जे ज़ुबान मां ॿुधी करे यादि कयोसीं। अम्मा जे झोलीअ में हूंदा त 10-10 सिपारा मां क़ुरान मजीद जो दौर कंदी, 2 रकातूं नफ़िल में सॼो क़ुरान मजीद ख़त्म कढंदी। करबला जी सरजमीन ते कायनात में सब खां वॾे में वॾी कुर्बानी हज़रत हुसैन से ॾिनी आहे। उलमा फरमाइनि था इहो भी अम्मा फातिमा जे थन जो असर हुयो। हज़रत हुसैन से पंहिंजे अम्मा जे थन जे ढुक ढुक जो हक़ अदा करे। औरत के घुर्जे त अहिड़ा बच्चा तैयार करे। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर भी हिकिड़ी अम्मा जो पुट हो। सुभान अल्लाह। हज्जाज बिन यूसुफ मक्के जे चौक में हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर के फांसी ते लटकायो। 3 ॾींहं 3 रातियूं इब्न ज़ुबैर जो लाश टंगियो पियो आहे। हज्जाज चयो मां तेसि ताईं इब्न ज़ुबैर जो लाश न ॾींदुसि जेसि ताईं इब्न ज़ुबैर जी कुराड़ी अम्मा मूंखे मिंथू न कंदी। मुसलमान भॼंदा विया। अम्मा अस्मा के चयो अस्मा, ख़बर अथव अस्मा केरु? तव्हांखे अदाकाराउनि जी ख़बर आहे। शबनम ऐं नूर जहां जी तव्हांखे ख़बर आहे। फनकाराउं जेके आहिनि उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे। अम्मा अस्मा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वॾी न्याणी आहे। अम्मा आशा सिद्दीक़ा जी भेण आहे। समझो सुभान अल्लाह। जिंदगी जो हिकिड़ो सहारो नौजवान पुटु अब्दुल्ला बिन ज़ुबैर मक्के जे चौक में सूली ते लटकियो पियो आहे। अम्मा अस्मा हज्जाज खे का अपील कर, का मिन्नत कर, मन लाश तुझे हवाले करे। वाह अम्मा अस्मा तुझे ईमान ऐं जुरतों कुर्बान। रोए कान थी, बेसब्री कान थी करे, दाहूं कान थी करे। जबल ने पत्थर मां किरंदी किरंदी अचे उन चौक में पहुती आहे। जंहिं चौक में उन जो लखते जिगर सूली ते लटकियो पियो आहे। पीर गोचा मुसलमानों छा मंज़र हूंदो जो हिकु कुराड़ी अम्मा पंहिंजे बच्चे के फांसी ते लटकंदो ॾिसे। इहो हाल हुन जी अम्मा खां पुछो जेका 10 महीना पंहिंजे पेट में पंहिंजे बच्चे के सानींदी आहे। पर उन वक्त में भी रोए कान पई। हिकिड़े हथ सां लठ सां टेक ॾेई करे बीठी आहे। ॿिए हथ सां आंगुर जो इशारो करे चवेसि थी शाबाश इब्न ज़ुबैर तो पंहिंजे अम्मा जे थन जे ढुक ढुक जो हक़ अदा करे।
उते अम्मा अस्मा मुसलमानन रे मुतवज्जी थी करे चए थी, कुछ देर से मिंबर पे खड़ा है ये खतीब, कुछ देर से मिंबर पे खड़ा है ये खतीब, अब भी अपनी मरकब से उतरता नहीं है स्वार। अम्मा अस्मा चए थी, बड़े वा ज़ुबैर जा पुट अब्दुल्ला, जॾहिं तू दुनिया में जिंदा हुए त मिंबर नबी ते चढ़ी करे ज़ालिमन के हक़ जो कलमो चवंदे हैं, पर अॼु शहादत खां बाद भी सभिनी खां बुलंद बीठो आहे, ज़ालिम के हक़ जो कलमो चई रहियो आहे। वड़े वा ज़ुबैर जा पुट अब्दुल्ला, तू तो उन अम्मा जो पुट आहे, जेका अम्मा जॾहिं तोखे लोली ॾींदी त पहिरीं वुज़ू करे शहादत जे कलमे जो विर्द करे तोखे लोली ॾींदी, पुट उन लोलीअ जो तो हक़ अदा करे छॾ। औरतुनि खे घुरिजे त अहिड़ा ॿार त घरवारी जे मथां रब तव्हांखे हाकिम बनायो आहे, ॿिए नंबर ते घरवारी ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर, पंहिंजे घरवारी खे चो निमाज़ जी पाबंदी कर, हया कर, पर्दो कर, गारियूं न ॾे, गिला न कर, कूड़ न ॻाल्हा, परावन घरनि में रुलो न, रूबरू बग़ैर कंहिं शरई उज़र जे घर बाज़ार में न वञ, शहर में न वञ, इहो ई उन ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कबो। ॿियो वरी पुटनि खे बि चओ बाबा नमाज़ पढ़ो, हया वारी ज़िंदगी गुज़ारियो, फराइज़ ऐं सुन्नत जी पाबंदी कयो। वामुर आलक बिस्सलात वस्तबिर अलैहा, रब फरमा तो पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुकुम कयो, इन में विथी न कजो। ला नसअलुका रिज़्क़ा, रब फरमा तो मां तव्हां खां मानी कोन थो घुरां, पैसा कोन थो घुरां, तव्हां खां ॾनो ऐं पुगर कोन थो वठां, नहनु नरज़ुकुका, अल्लाह से फरमा नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के नमाज जो हुकुम कयो, मुंहिंजो वाइदो आहे नमाज जे करे तव्हांखे बि रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चन खे बि रोज़ी ॾींदुसि, नमाज जे करे रोज़ी मिलंदव। सही अब्दुल मुजीब हिकिड़ो वाक़ियो पिया बयान कनि, हिकिड़ो नौजवान हुयो, रात जो ईशा जी नमाज पढ़ी घर आयो, घरवारी खे चई त पुटनि न्याणियुनि नमाज पढ़ी आहे, घरवारी जो घर में खाइण जे लाइ का शइ कान आई, न अटो न चांवर, मस रोई रोई बुख में सुता आहिनि, वरी नमाज जे लाइ उथारिया त चवनि था असांखे मानी ॾे, त पोइ मानी किथां आणिया, घर में का शइ अथई सही। मुड़ुस बि हुनजो नेक हुयो, घरवारी खे चई रब क़ुरान मजीद में फरमायो आहे पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुकुम कयो, नमाज जे करे तव्हांखे भी रोज़ी ॾींदासीं, तव्हांजे बच्चन के भी रोज़ी ॾींदासीं। घरवारी बच्चन के उथारियो, पुटन के न्याणियुनि के त बाबा नमाज पढ़ो, उन्हनि नमाज पढ़ी, सोमानी ईशा जी नमाज पढ़ी, बस कयूं दरवाज़ो खड़कियो, हमरा जो ॿार वञे त हिकिड़ो हमरा मथे ते पिंड मानीअ जो, बोड़ जी देगड़ी चांवरन जो तस, अबा ये मानी खा, हिन पुछा के बाबा तू केर आ, चई बस ये मानी खा, तव्हां जो नसीब। बाबा ॿुधा त सही, चई मां फलाणे महले में वेठो आहियां, मूं वटि हिकिड़ो दिली दोस्त महिमान आयो हो, उन जे लाइ मां देसी मुर्गी कुठी हुयमि, भला चांवर भी तैयार कयमि, पर महिमान सां कंहिं ॻाल्हि ते बहस थी पियो त महिमान कावड़जी हलियो हुयो, मानी न खाधई, मूंखे भी बरोचकी अची वई, मां भी ज़ाल खे चयो त महिमान मानी न खाधी आहे त असां भी न खाईंदासीं, बस इहा मानी ॿधी मूंखे ॾे त कंहिंखे वञी खारायां, पोइ मानी भी खयमि, बोग भी खयुमि, जीअं जो तुंहिंजे दरवाज़े ते पहुतुसि त मुंहिंजा पेर रुकिजी विया, अॻिते हलण जी मूंखे हिमत ई नथी, इहा मानी तुंहिंजो नसीब आहे। रब क़ुरान में सच फरमायो आहे, वामुर आलक बिस्सलात वस्तबिर अलैहा, पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चन खे भी नमाज जो हुकुम कयो, रब फरमाए थो नमाज जे करे तव्हांखे भी रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चन खे भी रोज़ी ॾींदुसि, नमाज जे करे रोज़ी मिलंदव बरकत वारी। कुरान सचो,
वमन आरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। रब फरमाते को मुझे नमाज खां मुंह मोड़ींदो मुझो वाइदो आहे मां गुज़रान तंग करे छॾींदो सांस। भली करोड़पति हुजे अरबपति हुजे मसला हली न थींदसि। केॾीमहिल फोन ईंदसि तुंहिंजो 500 मण वारो देरो सड़ी वियो का शइ कान बचाई। केॾीमहिल फोन ईंदसि तुंहिंजी 5 लख जी मेह मरी वई। केॾीमहिल फोन ईंदसि तुंहिंजी गाॾी जेका सामान सां भरी पई अचे फलाणी जाते कल्टी थी पई का शइ न बचाई। केॾीमहिल फोन ईंदसि बिजली जी छाट लगी मोटर सड़ी वियो एसी सड़ी वई घर में का शइ कान बची अथई। केॾीमहिल फोन ईंदसि तुंहिंजो पुटु एक्सीडेंट थी पियो आहे सखर अहिड़ा अस्पताल में पियो अथई। क़ुरान तो फरमा फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। भली करोड़पति हुजे अरबपति हुजे नमाज खां मुंह मोड़ींदो मुंहिंजो वाइदो आहे मां गुज़रान तंग करे छॾींदोसांसि। मसला हल न थींदा बाबा। मसला पैसनि सां हल न थींदा। मसला हल करण वारी ज़ात रब जी अथव। हिकिड़ो दोस्त ॻाल्हि पियो करे साईं रखियो मीराणी जेको IG हुयो सूबे सिंध जो। उन पंहिंजी न्याणी हिकिड़े नौजवान खे ॾिनी 1100 जरेब ज़मीन बि उन नौजवान खे लिखी ॾिनई। 2 महीना हुआ शादी हली 2 महीननि खां बाद ओ जवान हलियो वियो दुबई। उते वञी ॿी शादी कई हिन माईअ खे तलाक ॾेई छॾियईं। माई भी वही हली 1100 जेके जरेबा हुए ज़मीन भी उन जे हवाले। हाणे मां तव्हां खां पुछां थो ये मसला पैसनि सां हल थींदा? मसला हल करण वारी ज़ात रब जी अथव। बाक़ी जंहिं वटि वेंदो उहे पाण मसलनि जो शिकार। मोल वटि वेंदो पीरनि वटि वेंदो उहे वीचारा पाण मसलनि जो शिकार आहिनि। जेसिताईं पाण 5 पैसे जी दवा नथा खाइनि तेसिताईं उन्हनि खे निंड नथी अचे। असांखे कड़ा शुक्र हणी ॾींदा जो असांजा मसला हल थींदा। हज़रत सालिम बिन अब्दुल्ला हुयो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो बैतुल्ला जो तवाफ़ पियो करे। बादशाह भी बैतुल्ला जो तवाफ़ पियो करे तो उन्हें बादशाह हज़रत सालिम बिन अब्दुल्ला के चयो सालिम बिन अब्दुल्ला तोखे छा खपई? पैसो खपई सवारी खपई लटा खपनी घर खपई मस्जिद मदरसो ठाराए ॾेई। हज़रत सालिम बिन अब्दुल्ला फरमायो बादशाह ये बैतुल्ला अल्लाह जो घर जिते 24 कलाक रब जी रहमत पुकारे थी उदऊनी अस्तजिब लकुम। मूंखे सॼो त मां जी सां जवाब ॾियां। है फौजे मुंहिंजे मथां जो मां रब खे छॾे करे तोखां घुरां। तवाफ करे ॿाहिरि निकिता। बादशाह चयो भला हाणे बैतुल्ला खां ॿाहिरि हाणे जेकी घुमो अथई सो घुर। सालिम बिन अब्दुल्ला फरमायो छा तोखां घुरां दुनिया घुरां या आखिरत? बादशाह चयो आखिरत मुझे हथ में ना है बाकी दुनिया जी जेका शइ घुरी मां तोखे ॾियां। भलो घोड़ो तोखे ॾियां भले खानका तोखे ठाराए ॾियां भलो घर तोखे ठाराए ॾियां भला लटा तोखे वठी ॾियां जेतिरा पैसा चई तोखे पैसा ॾियां। आखिरत मुझे हथ में ना है। हज़रत सालिम बिन अब्दुल्ला बादशाह के जेके लफ्ज़ चया उहे सोन जे पानी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। चई बादशाह मां पूरी ज़िंदगी रब खां भी दुनिया कान घुरी आहे रब खां आखिरत घुरी आहे त तो सुने खां मां दुनिया कीअं घुरंदुसि? हालांकि दुनिया घुरण जी इजाज़त आहे। रब पाण चए थो ए मुंहिंजा बानो मूंखां दुनिया घुरो। रब्बना आतिना फिद दुनिया हसन। या अल्लाह असांखे दुनिया में हर शइ भली ॾे। घर भी भलो घरवारी भी भली औलाद भी भलो कारोबार भी भलो दुकान भी भलो दोस्त भी भला उस्ताद भी भला मुर्शिद भी भला जमायत भी भली। रफ़मत रब्बना आतिना फिद दुनिया हसन। ओ मुंहिंजा बानो मां रब खां दुनिया जी हर शइ जेका भली आहे घुरो। ऐं मानो जल वक़्तु दुआ घुरंदो आहे रब फरमाईंदो आहे मां तोखे ॾेई छॾी। सभु चयो सुभान अल्लाह। मसला हल करण वारी ज़ात रब जी अथई। सॼो अज़म कयो त
तो इंशाअल्लाह पंहिंजा मसला रब जे दर ते किरी वञी मसला हल करे। नमाज पढ़ो बाबा। तव्हांखे ख़बर आहे हज़रत उमर फारूक 27 ज़ुल्हज ते मस्जिद नबी में नबी साईं जे मुसल्ले ते फजर जी नमाज तकबीर तहरीमा चई अल्लाहु अकबर। अबू लोलो मजूसी हिकिड़ो काफ़र ग़ुलाम हुयो, लिखियो वेठो हुयो। हज़रत उमर जीअं जो चयो अल्लाहु अकबर सना पढ़े पियो त हुन यकदम खंजरनि सां हमलो कयो। हज़रत उमर हेठि किरी पियो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ यकदम मुसल्ले ते आयो, किरात करे बाकी नमाज पूरी कराए। सहाबा परेशान थिया, पोइ जमात त भेण अल्लाहु अकबर जं चयो उहो आवाज़ ॿियो, ही किरात करण वारो इहो आवाज़ ॿियो आहे। परेशान थिया थोरो, पर इन मां तव्हां नमाज जो अंदाज़ो लॻायो त नमाज केॾी अहम शइ। 22 लख मुरबा महल जो हुक्मरान 25 लख मुरबा महल ते जंहिंजे दुरे जो रोबा मुसल्ले ते उते जख्मी हालत में तक पे पियो थो, पर साहबा पर नमाज पूरी कई आहे। नमाज खे न छॾियो, नमाज पूरी करे पोइ अमीरुल मोमिनीन खे खयो। हकीमन जो ॾिठो चऊं बचण जी उमेद न आहे, छो त खंजर जेको ज़हर आलूदा हुयो। हज़रत उमर खे थोरो होश आयो त पुट अब्दुल्ला बिन उमर चयो बाबा तव्हां खां फजर जी नमाज कज़ा थी वई आहे, महिरबानी कयो फजर जी नमाज पढ़ो। हज़रत उमर साईं अल्लाहु अकबर चयो, वरी बेहोश थी वियो। वरी होश अचे त वरी पुट चए बाबा तव्हां खां फजर जी नमाज कज़ा थी वई आहे, महिरबानी कयो तव्हांखे होश आयो आहे फजर जी नमाज। समझो था नमाज जी अहमियत या न? एॾा सारा मुसलमान चवंदा इश्क असानो काफ़र कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफ़र करे छॾियो आहे, असांखे नमाज जी मस्जिद जी त ज़रूरत कान्हे का, पर आशिक़नि खे कलमे जी बि ज़रूरत कान्हे। हाणे सूफ़ीज़म इहो सूफ़ी न आहे, इहो मुल्हिद अथव। मुल्हिद उनखे चइबो आहे जेको दीन खां बेज़ार। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो बाग़ी। छाजो अल्लाह, छाजो रसूल, छाजी नमाज, छाजो रोज़ो, छाजी मस्जिद, छाजो क़ुरान। बस इंसान, असांजी इंसान सां मोहबत आहे। इंसाननि में बि बागरी भील कोली वाणिया उहे वणंदा, पर ही जेके आलिम आहिनि, जेके शरीयत ते हलण वारा, क़ुरान पढ़ण वारा, इन्हनि खे ॾिसंदा ॼण कारे ते नज़र। सही तो चवां या ग़लति थो चवां? ईमान जी फ़क़ीर वारा जेके सूफ़ी थिया आहिनि, सूफ़ी माना मुल्हिद माना दीन खां बेज़ार। तंहिंजे करे मुफ्ती तकी उस्मानी उन फरमायो त पंहिंजे औलाद जे ईमान जो फ़िक्र कयो। पहिरें नंबर ते पंहिंजे औलाद खां इहे वॾियूं मोबाइलूं खसियो। जेकर खसे नथा सघो त राति जे वक़्त में पंहिंजे औलाद खां इहो मोबाइलूं खसे अलमारी में बंदि करे उन्हनि खे सुम्हारियो। मोबाइल में वॾा फितना, उन्हनि फितननि खां बचण जो वाहिद रस्तो इहो अथव त उलमा सां जुड़ो, उलमा सां तालुक़ रखो। ये जेके मोबाइल में वेठा आहिनि सोशल मीडिया ते, ये डॉक्टर ज़ाकिर नाइक जहिड़ा, ये इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा जहिड़ा बदमाश, ये रुगो वसवेसा पिया विझनि। अरे तू इंजीनियर आहे, तोखे कहिड़ो हक़ आहे जो तूं दीन जी तशरीह कर? तूं वञी रोड ठाह। डॉक्टर ज़ाकिर नाइक खे चओ त तूं डॉक्टर आहे, वञी क्लिनिक संभाल। तोखे कहिड़ो हक़ आहे जो तूं दीन जी तशरीह थो करे? प्रोफेसर पिया दीन जी तशरीह कनि, डॉक्टर इंजीनियर, ऐं इन्हनि खे तव्हां मौलवी चवंदो त उन्हनि खे का वॻी। डॉक्टर ज़ाकिर नाइक खे जेकॾहिं तव्हां चओ साईं मौलवी साहब त का वॻींदसि, त मूंखे मौलवी छो चयो? असांखे आलिम चवंदो, मौलवी चवंदो त ख़ुशि थींदासीं। हू इंजीनियर कमीनो मिर्ज़ा, उनखे आलिम चवंदो त का वॻींदसि। डॉक्टरनि, प्रोफेसरनि ऐं इंजीनियरनि में आलिमनि में फ़र्क़ु आहे।
आलिम हुन खे चइबो आहे जंहिंखे हदीस सनदन मिली हुजे, जेको 20 साल उस्तादनि जूं जुतियूं सिधियूं करे सुका टुकर खाई करे पंहिंजी सनद नबी सां मिलाए, हिनखे आलिम। असांखे इजाज़त आहे हदीस जी। मुंहिंजो उस्ताद साईं मौलाना मोहम्मद इदरीस उमरो साहब, उन जा उस्ताद साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा, उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं अब्दुल करीम बेर वारा, उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी, उन्हनि जा उस्ताद हज़रत हुसैन अहमद मदनी, उन्हनि जा उस्ताद हज़रत शेखुल हिंद, उन्हनि जा उस्ताद मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी, उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल कादिर, उन्हनि जा उस्ताद शाह मोहम्मद इसाक, उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल अजीज, उन्हनि जा उस्ताद हज़रत शाह वलीउल्लाह, उन्हनि जा उस्ताद शेख अबू ताहिर मदनी, उन्हनि जो उस्ताद अल्लामा मोहम्मद बिन अहमद, उन्हनि जो उस्ताद शेख रबी बिन सबी, उन्हनि जो उस्ताद इमाम अबू ईसा तिरमिज़ी, उन्हनि जो उस्ताद हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक, उन्हनि जो उस्ताद हज़रत इमाम अबू हनीफा, उन्हनि जो उस्ताद हज़रत अब्दुल्ला बिन मसूद, उन्हनि जो उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जो उस्ताद खुद रब्बुल आलमीन। तंहिंजे करे उलमा सां जुड़ो, उलमा सां ताल्लुक़ रखो। अल्हम्दुलिल्लाह असांजा आलिम आहिनि, हिन कमी थी वई आहे। को मसलो पुछणो हुजे त आलिमनि खां पुछो। ये जेके भी इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा जड़ा वेठा आहिनि, इन्हनि जो मक़सदु इहो आहे त मुस्लमाननि जे दिमाग़ में वसे सा इस्लाम जे बारे में। नबी साईं अम्मा आशा सां 9 सालनि जी उमिरि में शादी छो कई? अम्मा आशा जी उमिरि नंढी, नबी साईं 11 शादियूं छो कयूं? माज़अल्लाह नबी ख्वाहिश परस्त हो, नबी से जो मेराज सही कोने को, आसमान के न दरी न दरवाजो, साईं जन कीअं मथे क्रॉस करे विया। जेका ॻाल्हि असांजो अकुल न मञे असां उनखे न मञीदासीं। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी करे हज़ार मुस्लमान मर्द औरतूं मुल्हिद बणिजी विया, दीन खां बेज़ार। छा चिठी लिखियल चश्मे मज़ाब में खबर कान्हे। तंहिंजे करे आले हक़ उलमा जी तौहीन न कई, आले हक़ उलमा जी गिला न कई। आले हक़ उलमा जी तौहीन कंदो, गिला कंदो, नस्ल बर्बाद थी। तव्हांजे क़ब्र ते को कुल पढ़ण वारो न मिलंदो। उलमा जी इज़त कयो, ज़ोरुल उलमा, उलमा जी ज़ियारत कंदा कयो, आले हक़ उलमा जी ख़िदमत कयो। इंशाअल्लाह तव्हांजे ख़ानदान में आलिम पैदा थींदा जेके राति ॾींहुं क़ुरान पिया पढ़ंदा, तव्हांजे क़ब्रुनि ते अल्लाह जी रहमत पवंदी। असांजा वॾड़ा अंगूठे छापा सही भी कान ईंदी, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम असांखे यादि आहे, आलिम असांजे ॻोठींदा, असांजा वॾड़ा बाबे साईं वारा आलिमनि जा हथ चुमंदा, उन्हनि खे मानियूं खाराईंदा, 5 रुपया 10 रुपया चंदो ॾींदा। अॼु उन्हनि जे ख़ानदान में आलिम हाफ़िज़ पैदा थी। जेकर चाहियो था त असांजे ख़ानदान में आलिम हाफ़िज़ पैदा थियनि, क़ुरान पढ़नि, असांजे क़ब्रुनि ते अल्लाह जी रहमत वसे, त पोइ उलमा जी इज़त कयो, उलमा जो एतिराम। ऐं हाणे वक़्तु अथव जमियत उलमा इस्लाम जी रुकुन साज़ी भी हले पई। सभु अज़म कयो त इंशाअल्लाह इन में शामिल थींदासीं। साईं अब्दुल मुजीब फरमाइनि पिया, ही त 50 रुपया असांखां फीस था वठनि, पर जेकर 50,000 असांखां वठनि हा नी, तॾहिं बि असां 50,000 ॾेई करे इन जमायत में शामिल थियूं। रुकुन साज़ी हले पई, अञा महीनो आहे, वक़्तु अथव। मां तव्हांखे दावत थो ॾियां, अलाए छा हयाती 5 साल अलाए जहिड़ा हुजूं अलाए न हुजूं, इन जमायत में शामिल थी वञो। मां तव्हां खां पुछां थो, साईं ॿेर वारनि खां वधीक को मुतक़ी परहेज़गार आहे? साईं जन ठेड़ी में तकरीर कई 96 में, असांजो तालबी ज़मानो हो। मौलाना फज़ल रहमान डॉक्टर साहब खे चयो त साईं ॿेर वारनि खे कंहिं बि हालत में हिते आणे। हालांकि साईं जन बीमार हुया, डॉक्टर साहब साईं जन खे खणी आया,
रुकन साज़ी जी मुहिम शुरू पई थिए। पहिरें नंबर ते हज़रत साईं बेर वारनि फार्म भरियो, उहा पर्ची हथ में हुयनि। फरमायो क़यामत जे ॾींहुं रब मूंखां पुछा कई अब्दुल करीम तो छा आंदो आहे? मां रब खे अर्ज़ कंदुसि या अल्लाह ॿियो त अमल कोन्हे को, ही नेकनि सालनि जी जमात आहे, मां इन में शामिल थियो आहियां, इंशाअल्लाह इन जे करे बची वेंदुसि। हाणे मां तव्हां खां पुछां थो, छा तव्हां हज़रत साईं बेर वारनि खां वधीक मुतक़ी ऐं परहेज़गार आहियो छा, जो चओ था त असांखे जमीयत जी ज़रूरत न आहे? या त चओ त असां उन्हनि खां वधीक बुज़ुर्ग आहियूं? अड़ा साले बुज़ुर्ग बि चवनि पिया असांखे जमात जी ज़रूरत आहे। या अल्लाह जो शुक्र आहे जो असां इन जमात में शामिल आहियूं। सभु अज़म कयो त इंशाअल्लाह सभी ने जमात में शामिल थींदासीं। जन फार्म भरियो आहे अल्हम्दुलिल्लाह, जन न भरियो आहे उन्हनि खे मां दावत थो ॾियां। पंहिंजा पंहिंजी घरवारी हुजे जंहिंजो बि शनाख्ती कार्ड ठहियल आहे, वक़्तु अथव इंशाअल्लाह इहा रिपोर्ट अमेरिका वेंदी त लखनि जे तादाद में मुसलमान इन नेकनि सालनि जी जमात में शामिल आहिनि। इंशाअल्लाह इहो रुगो जमात जी रुकन साज़ी ॾिसी करे हुन जा आम फाटी सो सभु शामिल थींदो नी इंशाअल्लाह। दुआ भी घुरो अल्लाह ताला उलमा जी न तारीख़ कामयाब फरमाए। ऐं ये पाकिस्तान मुल्क असांजो, ये पाकिस्तान मुल्क असां सुननि जो, तव्हांजे करे इन मुल्क में इंतशार न कयो। तव्हांखे ख़बर आहे रेडियो पाकिस्तान, टेलीविज़न पाकिस्तान ते अज़ान कहिड़ी ईंदी आहे? खिलाफत बिला फसल वारी अज़ान ईंदी आहे या अल्लाह अकबर खां शुरू ला इलाहा इल्लल्लाह ते ख़त्म सलात सलाम वारी अज़ान ईंदी आहे? इहा ई अज़ान थी अचे जेका तव्हां था अज़ान ॾियो। पाकिस्तान जा जेके भी सरकारी इदारा आहिनि उन्हनि सभिनी में पेशमाम सुन्नी आहिनि, हिकिड़ो बि शियो न आहे। कंहिं बि सरकारी इदारे में तव्हां अलम ॾिठो आहे? इहो पाकिस्तान जो झंडो, इन जो इंतिखाब बि उलमा देवबंद कयो, अल्लामा शबीर अहमद उस्मान। ही मुल्क तव्हां सुन्निन जो आहे, हू अकलियत में आहिनि। ही घर तव्हां जो आहे, ॿिया हिन मुल्क में इंतशार कंदा, तव्हां इंतशार न कयो। जेकॾहिं को साहब आल बैत नबी साईं जे घर वारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, उनजे लाइ कानून आहे, मोबाइल में तव्हां महफ़ूज़ करे केस कयो, इंशाअल्लाह घटि में घटि उनखे 10 साल सज़ा मिले। हा तव्हां उथो, वो सबूत हथ करे एहतजाज करे थाने ते पहुचो, इंशाअल्लाह वो गिरफ्तार थींदो। खोड़ जाइन ते गुस्ताख गिरफ्तार थिया, उनखे सज़ा मिले पई। बाक़ी तव्हां जो इंतशार कंदो त पोइ त इंतज़ामिया परेशान थी। तव्हांजे के इंतज़ामिया जो पुलिस आहे, फौज आहे, उन सां ताउन कयो। को गुस्ताखी करे तो उनजे लाइ कानून आहे। तव्हां निधणका न आहियो, तव्हां धड़का आहियो। बाक़ी ये सब रहंदा, देवबंदी भी रहंदा, बरेली भी रहंदा, शिया भी रहंदा, सुन्नी भी रहंदा, मुसलमान भी रहंदा, बागरी भी लकोली वांगा भी रहंदा। मता तव्हां सम्झो त असां ई रहंदासीं, ॿिया सभु हलिया वेंदा। उहे सभु अक़लियत में अक्सरियत तव्हांजी आहे। तव्हांजे करे अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त कंदासीं। असांजो मुल्क अॻे ई नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे, बदअमनी उरूज ते आहे, महांगाई उरूज ते आहे। शुक्र कयो हिते तव्हां वटि कुझु अमुन आहे। हेॾे मथनि इलाइक़नि में वञो, ॾींहं जो फुरूं पई पवनि। मैं बकरी त महफ़ूज़ न आहे, पर माण्हू बि महफ़ूज़ न आहे। असांजो दोस्त हुयो सखर हेरामा, पंहिंजी घरवारी खे वठी पियो वञे, दाड़ियल हमलो कयो, वीचारी उहा घरवारी हुनजी शहीद थी। माना एतिरो बि हुनखे हया न आहे। वरी तव्हां ई असांजो हिक ॿिए जे ख़िलाफ़, हिक ॿिए जे गिरबान में हथ विझो, पोइ त मुल्क हलियो। दुआ करो अल्लाह ताला असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। इंशाअल्लाह क़ुरान जो कानून ईंदो, निज़ाम मुस्तफ़ा ईंदो, बदिलेगा ज़माना, तब्दीली ईंदी, मायूस न थियो। इंशाअल्लाह जीअं अफ़गानिस्तान में इनक़िलाब आयो आहे, पाकिस्तान में भी इनक़िलाब ईंदो। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। जन दोस्तनि जी दीनी प्रोग्राम रखियो आहे, तावन कयो आहे, अल्लाह उन्हनि जे मेहनत के, हिम्मत के, जज्बे के, तावन के, खैरात के कबूल फरमाए।